بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم في العالمين إنك حميد مجيد. आज सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में पंजो हल्को आहे। इंशाअल्लाह मुख़्तसर जल्दी ॿुधाईंदासीं। काफ़ी देर भी थी वई, दोस्त पुछनि पिया त अॼु ॿुधाईंदासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में जेके बि अलामतूं हुयूं काफ़ी ॿुधायूंसीं, कुझु रहिजी बि वयूं, पर इंसान जेके शइ यादि आयूं उहे ॿुधाईंदा था वञूं। ऐं थींदियूं त के शयूं हूंदियूं खुटल ज़रूरु हूंदियूं, पर जेके यादि आहिनि थोरो भई इंसान ॿुधायूं था। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमण खां अॻु में जेको इहो किसो थियो हादिसतल फील तैरुल अबाबील जो ॿुधायोसीं। उन खां पोइ उन ई साल अब्दुल मुत्तलिब सां हिकिड़ो किसो थियो जेको नबी करीम जो ॾाढो हो। ऐं असीं चयो न त छो मुअज़्ज़ज़ हो पंहिंजे क़ौम में, छो जो ख़बर अथव पहिरियां असीं ॿुधायोसीं सीरत में त जेके झेड़ो थियो हो जुरहुम ऐं ख़ुज़ा जे विच में, जेको झेड़ो थियो हो इन ॿिनि क़बीलनि जे विच में, त पोइ जुरहुम ॾिठो त हाणे असांखां मको खसिजे थो, त ईअं हुननि जल्दी कयो त ज़मज़म जे खूह खे लटे छॾियुनि, बिल्कुलु लटे छॾियुनि। त के रिवायतूं अचनि थियूं त ख़ुज़ा उन्हनि लटे छॾियो, पर जहिड़ो हो जंग इहा हाणी त पोइ इन यको उन खां पोइ मके जे ओसे पासे खूह हूंदा हुआ, वेझे में जे काबतला खे खूह हूंदो हो बिर दाऊद। बाक़ी ॿिया ओसे पासे खूहनि मां हाजी माण्हू ईंदा हुआ या उमिरि ते उहे पीअंदा हुआ पाणी, बाक़ी ज़मज़म गुम हुई। पोइ अब्दुल मुत्तलिब हिकिड़ो दफ़ो हरम जे काबतला जे भरिसां अचे सुतो, त जेॾीमहिल उन अचे काबतला जे भरिसां सुतो हो न त उन इहो ॾिठो त हिकिड़ो ख़्वाब में अचेसि थो को आवाज़, त उहो चएसि थो त इहफ़ुर तैबा, इहफ़ुर तैबा, ईअं थो चएसि, तैबा चएसि पियो त इहो लफ़्ज़ में त इहफ़ुर तैबा। त हू थियो वरी न सम्झो ॻाल्हि त छा आहे इहफ़ुर तैबा। वरी ॿिए ॾींहुं अचे सुतो त वरी वरी ख़्वाब में आवाज़ इहफ़ुर बर्रा, इहफ़ुर बर्रा। वरी उहो बि छॾे ॾिनई। वरी टियों ॾींहुं बि आयुसि ख़्वाब त इहफ़ुर अल मदनून, अल मदमनून। त बि हुनखे सम्झ में ॻाल्हि न आई अब्दुल मुत्तलिब त छा मां खोटियां, छा कयां, सम्झ में कान पिए अचे। पोइ चौथे दफ़े हुनखे ख़्वाब में आयो त इहफ़ुर ज़मज़म, इहफ़ुर ज़मज़म। हाणे हुनखे पक थी वई त हाणे ज़मज़म खोटियां। सो वरी पंहिंजे पुट हिकिड़ो हुउसि उनखे अब्दुल मुत्तलिब खे, हारिस नालो हुउसि, जेको नबी जो चाचो आहे, उनखे ॿुधाई। उन चयोसि बाबा ख़्वाब में त इहो ॿुधाइजे थो त खोट ज़मज़म, पर किथे खोट, वरी जे हक़ु हूंदो अलाह जे तरफ़ां त तोखे वरी बि इनशाअल्लाह इहो ख़्वाब ईंदो ऐं ॿुधाईंदो। त ठीकु आहे। वरी उनखे इहो छा थियो त थोरो तरसी वरी ख़्वाब में आयो आवाज़ त इहो काबतला जे माण्हू शहर नंढो हूंदो त सफ़ा वेझे हिकिड़ी बाज़ार हूंदी, बाज़ार जे भरिसां थोरो वरी किचिरो उछलण जी जॻह हूंदी। त ख़्वाब में आयुसि त फलाणे बाज़ार जे गली जे भरिसां हिकिड़ो ढॻो कुहंदो, हिकिड़ो माण्हू अचे ढोर कुहंदो, पोइ उन जो ओझरी जेकी थींदी आहे उछलाईंदो उते। उन ओझरी जे भरिसां हिकिड़ो कांव ईंदी, उहो अचे कांव जेको उते खोटींदो, जिथे धकु हणे पंहिंजी चुंब सां त उते भरिसां कीलियुनि जी हिकिड़ी सुराख ज़मीन में हूंदी, उते तूं खोट। यानी किचिरो बि थी वियो बाज़ार जे भरिसां, ऐं उते माण्हू ढोर जो किचिरो जेको थींदो आहे ओझरी वग़ैरह उहो उछलाईंदे, त उहो ख़्वाब में ॾिठो सभु शइ। पोइ पुट खे चई हारिस खे जल्दी दवा हीअ शइ मूं वरी ॾिठी आहे। त हुन ॾिठो अचे मोकिलियो त ॾिसनि पिया त कुझु कोन। वरी तरसिया ॿिए ॾींहुं हिकिड़ो माण्हू आयो, उन ढोर कुठो उते बाज़ार जे भरिसां, वरी किचिरे जिथे ढेर हो बाज़ार जे भरिसां उते उछलाई ओझरी वग़ैरह। जेॾीमहिल उछलाई त हारिस ऐं अब्दुल मुत्तलिब बीठा, ॾिठनि त हाणे हिकिड़ो कांव आयो आहे, उन ओझरी जे भरिसां अचे खोटे पियो ज़मीन में। जल्दी अल हारिस ऐं अब्दुल मुत्तलिब ॿई उते वञी बीठा उन ओझरी जे भरिसां। ॾिठनि त उते हिकिड़ो यानी कीलियुनि जो हिकिड़ो घर हुजे,
त अब्दुल मुतलिब चयो पंहिंजे पुट खे त हा वाह हाणे इहा पकी निशानी इहा अथई, हिते असांखे खोटणो पवंदो। तरस माण्हू हींअर चवंदा त हीअ चरिया थिया न अब्दुल मुतलिब ही किचरे खे बि था जॻह खे बि था खोटण लाइ, छा मसइलो आहे, थोरो सिजु लहे सिजु लथो सभु को घरनि में हले वियो। पोइ अचे पीउ पुट अचे शुरू थिया खोटे 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 त बसि ज़मज़म ज़ाहिर थी, पाणी निकितो ज़मीन मां, पाणी जो निकितो त पोइ त हीअ ईद थी वई, ख़ुशी थी वई वॾी। बहरहाल पोइ त ॾाढी ख़ुशी थी हिननि खे। पोइ हिननि जेके मके वारा ॿिया माण्हू हुआ उन्हनि जहिड़ो कयोसि त ज़मज़म तुंहिंजी सिर्फ़ु न आहे असांजी बि थींदी। पोइ जहिड़ो इहो हलियो हुननि चयो त न असां खोटिरियो आहे, असांखे अलाह साईं ॾिनो आहे त हीअ असांजे लाइ शरफ़ हुजे, असीं पाणी हाजियुनि खे पीआरींदासीं असीं। हुननि चयो त न। पोइ नेठि हुननि छा कयो, शाम जे पासे इहो यमन जे पासे हिकिड़ी काहिना हूंदी हुई, यानी दज्जाल जेके जिन्ननि जो यानी वाक़िया ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि चयो त उन ॾे वञो उहा तव्हांखे ॿुधाईंदी त ज़मज़म हक़ कंहिंजो आहे। सो निकितो अब्दुल मुतलिब ऐं हारिस ऐं ॿिया जेके मके जा ॿिया बि हुआ सरदार माण्हू, उहे जेके वॾा चङा पंहिंजे ज़ातुनि जा चङा मुड़ुस 2-3 निकिता। यमन जे रोड ते वञनि पिया रस्ते त रोड रस्ता कोन हा, पोइ गुम थी विया, विञाइजी विया। एतिरो जो किदर जो 2-3 ॾींहं हुननि खे पाणी धाणी कोन हो, मरनि पिया सफ़ा। पोइ हुननि अब्दुल मुतलिब खे चयो ऐं हारिस खे त अजायो असीं आयासीं, हाणे असीं मरूं था, सभु को पंहिंजी क़ब्र खोटिरे त असां पोइ जेको मरी वञूं पंहिंजे उन क़ब्र में उनखे बसि लेटे छॾियूं। त हारिस चयो त न, असांखे अहिड़ी अलाह सां इज़त ॾिनी आहे जो ज़मज़म असां एतिरा सालनि खां पोइ लधी आहे, हाणे असीं ईअं मुश्किल मरूं। इहो पुटु हारिस अब्दुल मुतलिब जो जेको नबी जो चाचो थिए, त हुन पंहिंजी ॾाची जे भरिसां वेही हथ मथे करे अलाह खे सतायो, अलाह जे असीं हक़ थियूं त असांखे बचा। त हू हिते अञा दुआ पियो घुरे त ॾाची जे हेठां पंहिंजे पाणी ॾिठईं निकिरणु शुरू थियो, त ॾाची खे खईं उथारियईं त ॾिठईं त भाउ हेठां पाणी पियो निकिरे। पोइ हुननि पाणी सभिनि खे सॾु कयईं ऐं हुननि सभु ॾिसनि पिया। पोइ हुननि सभिनि चयो त बसि हाणे असीं यमन कोन था वञूं, हीउ तव्हांजो हक़ु आहे, तव्हांखे अलाह सां इहो करम कयो आहे, असां मरूं पिया त हींअर वरी बि तव्हांखे पाणी अलाह सां ॾिनो, त इहो जेको आहे न तव्हांजो हक़ु आहे, हाणे बसि मके मोटो। हिते मोटी आया ज़मज़म अब्दुल मुतलिब खे ऐं हारिस खे उन्हनि जो हक़ु थियो त हाजियुनि खे इहो पाणी इहे पीआरींदा, यानी सभु को इहो शरफ़ वठंदा हुआ त असीं हाजियुनि खे ख़िदमत कयूं। मक़सदु इन हिते अब्दुल मुतलिब जो मके मोटी आयो त इन पंहिंजो जीअं पाकिस्तान में बास बसाईंदा आहिनि न, बास चवंदा आहिनि, मूंखे जे पुटु ॼाओ त मां हीअं कंदुसि। अब्दुल मुतलिब चयो त अलाह साईं जे मूंखे 10 पुट न त हिकिड़े खे मां सीर विझंदुसि। सो अब्दुल मुतलिब जो ईअं बास बासी त अलाह साईं हुनखे पुट ॼा 10 खां 11 थी वियसि। उन अब्दुल मुतलिब खे 10 खां 11 पुट थी वियसि। इहे कहिड़ा इन्हनि जा जेके, त इहा ख़बर हुजे त अब्दुल मुतलिब खे 5 घर वारियूं हूंदियूं। त इन्हनि इहे जेके 5 न उन्हनि इहे जेके 11 पुट आहे उन्हनि मां हिकिड़ो हो अब्दुल्ला नबी जो वालिद। पोइ ॿियो अबू तालिब जेको हज़रत अली जो वालिद। उन खां पोइ अबू लहब जंहिंजो नालो हो अब्दुल उज़्ज़ा। उन खां पोइ चौथो नंबर अल हारिस जेको वॾो चाचो नबी करीम जे इस्लाम यानी नबूअत खां मिलण खां अॻु में गुज़ारियो, पर उन औलाद हुआ। पोइ 5 नंबर अल मुक़व्वम, 6 नंबर ज़रार। उन खां पोइ 7 नंबर अब्दुल काबा, 8 नंबर अल हिजल, 9 नंबर हमज़ा, 10 नंबर अल अब्बास। 11 बि आहे, मूंखे यादि नालो कोन थो अचे हींअर हाल फ़िलहाल इन खे छॾियो था। इहो मक़सदु इहो थियो हिन खे अब्दुल मुतलिब खे एतिरा पुट ॼमा त हाणे माण्हुनि चइसि बा तो बास बासी हिकिड़े पुट खे कोन्हे, कहिड़े खे हाणे सीर विझंदे। सो हुन चयो त मां यमन में जेके इहो ख़ैबर में हिकिड़ी काहिना आहे वॾी, यानी उते जेके दज्जाल हूंदा उन टाइम में आसमान जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त उन हेॾे ख़ैबर वारी काहिना ॾे वञूं त असीं उन खां पुछूं त मां कहिड़े पुट खे सीर विझां। त उन ॾे हिननि जेको छिकियो पंध खे मदीने खां बि परते, त उते जेॾीमहिल विया त उन चयो त क़ुरा कर, यानी हिकिड़े दॿे में सभिनि जा नाला लिखी ऐं नाला कढ। त हुन जे नाला जो ईअं कयो, अब्दुल मुतलिब नाला कढिया त अब्दुल्ला जो बि निकिरे। त हुन अब्दुल मुतलिब खे ॾाढो वणंदो हुओ अब्दुल्ला, त चईंसि हुन माईअ खे त वरी ॿियो दफ़ो कर, वरी बि ॿियो दफ़ो कईं त वरी बि अब्दुल्ला पियो निकिरे। नेठि 3 दफ़ा ईअं कई त हुन काहिन खे चईं त मूंखे इहो पुटु वधि में वधि मूंखे प्यारो आहे, ॿियो को निकिरे त मां उनखे सीर विझां, पर हाणे मां इन मां
इन मां कीअं जान मुंहिंजी छुटे। चई त वरी इहो क़ुरा कयूं था नहीं सही, पर तोखे दिया ॾियणी पवंदी। जे नालो इन मां इहो न आहे कोणो त तोखे मक़सदु आहे त क़ुरा ॿियो नंबर कयईं, टियों नंबर ईअं कयईं त हर दफ़े 10 दफ़ा तोखे ॾाचियूं कोणियूं पवंदियूं, 10 त हुन ईअं 10 दफ़ा कयो त आख़िरी दफ़े नालो न आयो। 10 जे करे हिकिड़े दफ़ा कयईं क़ुरा त हीअ अब्दुल्ला जे बचण जे लाइ 100 ॾाची अब्दुल मुत्तलिब कुहण जे लाइ तयारु थी वियो। त हुन काहिन चयुसि त ठीकु आहे, हाणे तूं इहे 100 ॾाची मके में कुह ऐं ग़रीबनि खे सभिनी खे, पर जानवरनि खे बि खाराजांइ गोश्त। त इहो क़िसो हिते ईअं थियो त अब्दुल्ला जेको नबी करीम जो जेको वालिद हो उहो बची वियो। इन जो अब्दुल्ला जो इहो इन क़िसो इहो थियो त उहो बची वियो ज़बह खां। तॾहिं नबी करीम असांजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं हदीसुनि में अॻिते ईंदो न त नबी करीम फरमायो त अना इब्नु ज़बीहैन, मां 2 दफ़ा मुंहिंजो जेको पीउ ऐं ॾाॾो बची वियो ज़बह खां। हिकिड़ो कहिड़ो इस्माईल जंहिंमहिल इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो थियो, उन खां बची वियो, अलाह साईं उनखे बचायो इस्माईल खे, त नबी करीम उन जो इस्माईल जे औलाद मां थियो। वरी ॿियो इहो अब्दुल्ला बचो जो उन मां नबी करीम जो औलाद थियो। ऐं अब्दुल मुत्तलिब खे जेके छोकिरियूं हुयूं उन्हनि जा बि ॿुधायूं था त नबी करीम जो जेको बनात जेके छोकिरियूं बि ॼायूं हुअसि त उहे घणियूं हुयूं त अब्दुल मुत्तलिब जूं जेके नबी करीम जूं छा थियनि मासियूं थियनि जा छा, यानी अब्दुल मुत्तलिब जूं थियूं अम्मा थियनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मासियूं न थियूं मामियूं थियनि। पहिरियां आहे सफ़िया, पोइ आहे आतिका, पोइ 3 उमैमा, 4 बर्रा, पोइ अलबैदा, 6 अरवा बि विसरी थी वञे। इहे बि नबी करीम जूं सभई छा थियनि, यानी पुफियूं थियनि, अलाए सिंधी में अलाए छा चवंदा न असांखे एतिरी सिंधी एतिरी कान थी अचे। ऐं अब्दुल मुत्तलिब खे 5 घर वारियूं हुयूं मुख़्तलिफ़ क़बीलनि मां, ऐं शादियूं कंदो हो त मूंखे औलाद थिए पोइ अलाह साईं इनखे औलाद एतिरो ॾिनियो। 6 नियाणियूं, 11 पुट, उन्हनि मां हिकिड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद हो अब्दुल्ला। इंशा अल्लाह हीउ सिलसिलो हींअर ई जेको असीं हींअर पहुता आहियूं 5 नंबर, हाणे नबी करीम जे विलादत खां शुरू कंदासीं। क़िसो आहे, हाणे तव्हांखे काफ़ी देरि कराईसूं, तकलीफ़ ॾिनी अथऊं, अलाह कंदो त इंशा अल्लाह हाणे जल्दी देरि कंदासीं। काफ़ी घणियूं शयूं नंढियूं जेके आहिनि उहे कोन था ज़िक्र कयूं। अल्लाहु अअलम बिस्सवाब। अल्लाह साईं क़बूल करे तव्हांखां असांखां। जज़ाकुमुल्लाह ख़ैर।